मनीषा गाड़ी वाड़ी बी वठना हाणे या झूनी थी वई हुई? हाँ वठंदुमि थोरे टाइम में। अरे हाणे वठी छॾ न EMI ते, सॼा पैसा थोड़ी भरणा थी। हाणे ख़ाली 5000 भर, बाक़ी किश्तुनि में। अरे हाली हले तो न कम, मथे साल ॾिसंदासीं। पागल हाणे छोकिरी बोकड़ी मिलंदे हुनखे घुमाईंदसि कंहिं ते, हिन ते वठी छॾ न। नहीं कयांसि गिरीश बी खे फ़ोन कयांसि? अरे न खपे यार गाॾी हाणे, पैसा आहिनि कोन, गाॾी तो करे। EMI त मूंखे भरणी आहे न। दीदी मूंखे न खपंदो क्रेडिट कार्ड। हाँ मुंहिंजे दोस्त खे खपंदुसि, वठो नंबर वठो, ले आ न। अरे ॿुध त यार, क्रेडिट कार्ड लाइ मुंहिंजो नंबर ॾिनो थी छा? हाँ वठी छॾ न क्रेडिट कार्ड। अरे मूंखे न खपे यार। अरे कम जी शइ थी क्रेडिट कार्ड, जाम शॉपिंग वापिंग कर, मस्त पैसा पोइ आराम सां भर किश्तुनि में। मन मां फालतू ख़र्च कयां वेठो? एमरजेंसी में केॾी महिल तोखे पैसा खपंदे ॿियनि खां वठने, पंहिंजो क्रेडिट कार्ड आहे न, कढाइजे न हुन मां। सोच न चढ़िया वठेसि। नंढा कुत्ता ॾिस केॾा मस्त लॻनि। हाँ नंढा मस्त लॻंदा आहिनि, क्यूट क्यूट। हाँ तो तूं बि पाल न कुत्तो। मां छो पालां कुत्तो? कुत्तो पालण जाम सुठी ॻाल्हि आहे, ख़बर थी। घर में सिक्योरिटी रहंदे, उनखां पोइ तुंहिंजो मुंहिंजे अलावा कोई दोस्त कोन्हे। हाणे सुभाणे मूंखे पिक्चर मिली वई, मां हली वेंदुमि उल्हासनगर मां बॉम्बे, तूं हिते अकेलो। कुत्तो त हूंदे घटि में घटि दोस्त तुंहिंजो। अरे तूं पंहिंजी सलाह पाण वटि रख यार। शइ सुठी आहे न, मस्त आहे। तूं बि हाणे नाश्ते जो खोल चढ़िया, कॾहिं ताईं नौकरियूं कने। सेठ हिकु त पहिरियों पघार तुंहिंजी वधाई नथो, वरी चालू थी वियो। ऐं हिन लाइन में पैसा बि थी न। इन्वेस्टमेंट भी तो आहे न। इन्वेस्टमेंट आहे, कमाई भी आहे न। 3 महीननि में तुंहिंजी लागत ॿाहिरि अची वेंदे। हुनखां पोइ मथां चएं थो शादी वादी थियण वारी आहे, कुझु त हुजे ई न। तूं पंहिंजी सलाह पाण वटि रख यार।